मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर। आवाज़ आहे ऐं जेको अॼु बि इस्तेमालु कयो वञे थो। असां पंहिंजे सक़ाफ़ती वेस में इन करे आया आहियूं त असां पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर रखूं। माण्हू थरियनि खां नफ़रत कंदा आहिनि। मूंखे थरी हुअण ते फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे थर जा मिनिस्टर आहिनि, MPs, MNAs सभिनी खां अॻु पर आहिनि। तालीम जो मिनिस्टर जेको आहे उनजो तालुक़ु थरपारकर सां साईं सरदार अली शाह साहिब जो, त उन करे असां पंहिंजे थर खे बि उजागर करणु चाहियूं था। ऐं उनखां अलावा सक़ाफ़त असांजो हिकिड़ो जेको सक़ाफ़ती रंग आहिनि उनखे जेके बि असांजे सक़ाफ़ती रंग आहिनि उन्हनि खे उजागर करणु खपे। हीअ अदा असांजो हीअ जेको थर जो पड़ो आहे, हीअ गज आहे, हीअ चूड़ो आहे, हीअ असुल ज़माने में थर में दुहिरियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं, हीअ बि असुली ज़ेवर आहिनि। आर्टिफिशियल हिन वक़्तु अचण खां पोइ त इहे सभु शयूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, पर असां वरी बि कोशिशि कयूं त पंहिंजी सक़ाफ़त खे बरक़रार रखूं। असां इन जे करे जो असां मोहतरमा खे इहो महसूसु थिए त थरपारकर जा जियाला हिते आया आहिनि, चूड़ा वूड़ा पाए चओ त इहो इन जे करे असां ओरिजिनल जियाला आहियूं। असां को इहो न आहे त को तारीख़ वारा कोन आहियूं। मूंखे ईंदे ई तक़रीबन 15 साल थिया आहिनि। मोहतरमा जी पहिरीं वरसी खां वठी 15वीं वरसी असां मल्हाई आहे, पर तव्हां ॾिसो पिया ॾींहं जेको हिन में माण्हू वधनि पिया। मूंखे इन करे मोहतरमा ते फ़ख़ुरु आहे त हिकिड़ी औरत थी करे उनखे चयो वियो त तव्हांखे जॾहिं तव्हां पाकिस्तान ईंदा त तव्हांखे मारियो वेंदो। त मुंहिंजी क़ाइद, मुंहिंजी लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरत हुअण जे करे उन ते फ़ख़ुरु महसूसु कयां थी त उन शहादत क़बूल कई, उहो कंहिंजे अॻियां झुकी कोन, उहो ॾिनी कोन। माना औरत खे बहादुर जो लक़ब ॾियण वारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। इन करे असां वधीक लेडीज़ जेको आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां ॾिसो ॿियनि जी भेट मंझि पाकिस्तान पीपुल्स पार्टी वरी बि बुनियादी हक़नि ते असां थर जा माण्हू, असांखे त ख़बर ई न आहे सियासत छा आहे। असांखे त इहा बि ख़बर न आहे त सियासत चइबो छा खे। उहे असां जूं थर जूं भेणूं जेके घूंघट हणी हलंदड़, अॼु जेकॾहिं तव्हांजे साम्हूं मीडिया जे साम्हूं तव्हां सभिनी साम्हूं ॻाल्हाए थी त इहो अवार्ड जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾांहुं वञणु खपे। इन करे थर ते इन करे फ़ख़ुरु पाकिस्तान पीपुल्स पार्टी करे। तव्हां ॾिसंदा सेनेटर ज्ञान पंहिंजो कृष्णा कोहली हिकिड़े कोहली तबिके सां जंहिंखां माण्हू हथु ॾियण बि पसंदि कोन कंदा आहिनि, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जमहूरियत जे हिसाब सां उन्हनि खे पूरा हक़ ॾिना आहिनि। असां तव्हां ॾिसंदा त जेकॾहिं मेरिट जी ॻाल्हि कजे त वधि में वधि पाकिस्तान पीपुल्स पार्टी औरतुनि खे सपोर्ट कयो। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु तव्हां ॾिसंदा वञी असां थरियनि खे कॾहिं असां सोचियो न हो त असां मिठो पाणी पीअंदासीं। उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे मेन पंहिंजो जेको क्रेडिट वञे थो त उन असांखे मिठो पाणी ॾेखारियो। न त असां शहरनि में ॿुधंदा हुआसीं मिठो पाणी आहे, बाक़ी असां कॾहिं पीतो न हो। पर अॼु 10 साल खां वठी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत में असांजे घर घर जेको आहे उहो थर में मिठो पाणी पहुचायो। मुंहिंजी बि यादि आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांखां जिस्मी तौर ते ज़रूरु जुदा थी, पर रूहानी तौर ते अॼु बि असां सां गॾु आहे। अॼु बि असांखे उहा ई जॾहिं हुनजे क़बर ते ईंदा आहियूं मोहतरमा जी ते, त असांखे उहा ई हुनजी जस्तजू असांखे अचे थी। असांखे उनखे ॾिसी हौसला मिलनि था त हिकिड़ी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरत हुई करे बहादुर थी, उन बहादुरी सां कमु कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।